लिया उन्होंने जो खिताब दो हींअर वक्त में गुंजाइश न आहे, टाइम काफ़ी गुज़री चुको आहे। तक़रीबन अवांखे मालूम आहे त असांजा प्रोग्राम ज़्यादा ड्रिगारा न हूंदा, महदूद वक्त में उन्हनि खे मुकम्मल कयो वेंदो आहे। जे आवां जो वरी टाइम वठां त वक़्तु ज़्यादा थी वेंदो ऐं ख़िताब जेके बि थिया काफ़ी थिया। अल्लाह ताला सभिनी खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। हज़रत पीर साईं छत्रगनी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजो हर साल असां उर्स मुबारक मल्हाईंदा आहियूं, इहा मुंहिंजी दिली तमन्ना आहे, ख्वाहिश आहे त हिन मदरसे में मस्जिद शरीफ में साल में दरगाह शरीफ जे हवाले सां 3 प्रोग्राम ज़रूर कंदो आहे। 16 सफ़र पीर साईं छत्रगनी बादशाह जो उर्स मुबारक, 20 मार्च पीर साईं सूर्य बादशाह रज़ी अल्लाह अन्हु जो यौम शहादत ऐं शाबानुल मुअज़्ज़म में इमाम अल आरिफ़ीन हज़रत पीर साईं रोज़े गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उर्स मुबारक। ये 3 प्रोग्राम दरगाह शरीफ जे हवाले सां त लाज़मी थींदा। लॉकडाउन में प्रोग्राम असां पीर साईं सूर्य बादशाह जो पंफलेट बि छपजी विया ऐं मथां सूरत हाल अहिड़ी अची वई जो प्रोग्राम असां मुलतवी कयो। बाद में प्रोग्राम न थिया ऐं अल्हम्दुलिल्लाह जीअं वबा घटी ऐं प्रोग्राम जो सिलसिलो शुरू थियो, पीर साईं छत्रगनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रूहानियत मुतवज्जह थी। तव्हां सां उन्हनि जे उर्स मुबारक जे महफ़िल में कढायो। मां हिकिड़ी ॻाल्हि हमेशह कंदो आहियां ऐं बग़ैर दलील जे न, दलील सां इन ॻाल्हि जा ख़ुदि देवबंदी बि इन ॻाल्हि जा गवाह आहिनि। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी लिखियो आहे, हज़रत मिर्ज़ा मज़हर जाना जे हवाले सां जेके सभु नक्शबंदी सिलसिले जा लिखनि था त जंहिं बुज़ुर्ग जो जंहिं जाइ ते उर्स मुबारक थींदो आहे त उन बुज़ुर्ग जी रूहानियत उन जाइ ते उर्स मुबारक जे महफ़िल में गॾु हूंदी आहे। सुभान अल्लाह। यकीनन जमात भी आए तो नारो लगायो, नारे विलायत। मां अगे में वज़ाहत कई आहे, मोहतरम ही सियासी नारो न आहे, ये इस्लामी नारो। चो सुभान अल्लाह। माण्हू कुझु खां कुझु चवण जे लाइ, ख़ल्क़ खे इंतिशार में विझण जे लाइ अहिड़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि। हिन नारे जे पुठियां वॾी तारीख़ तो सस्ताई में नारा ठाहीं थो, बेज बगारे जे पुठियां 50,000 हुर्रनि जो खून आहे। सिंधन अगर हुरन जी तारीख़ न पढ़ी आहे तो इन में कसूर हुरन जो ना है, सिंधन जो आहे। जन भी दरगाह शरीफ सां कई ऐं जेके विढ़िया, जेके मुखालफत में आया, दुश्मनी में आया, हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात खे जंहिं बि मक़सद जे लाइ हुननि शहीद कयो, वो इस्लाम मुखालिफ होने जो मकसद हो, वो पान तबाह थी वया। रोज़े धनीअ जे दरगाह ते अज भी ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र मौजूद आहे, त भेज पगारा जो नारो भी मौजूद आहे।
मरंदो उहो आहे जंहिंजो मक़सद मरी वञे मरंदो उहो आहे जंहिंजो मिशन मरी वञे मरंदो उहो आहे जंहिंजो फिक्र मरी वञे मरंदो उहो आहे जंहिंजो प्रोग्राम मरी वञे इमाम हुसैन खां सूर्य बादशाह ताईं उन्हनि जो मिशन बि ज़िंदा फिक्र बि ज़िंदा प्रोग्राम बि ज़िंदा मक़सद बि ज़िंदा इरादा बि ज़िंदा अल्हम्दुलिल्लाह असां हुर्र बि ज़िंदा असांजे मुर्शिद बि ज़िंदा त उन्हनि जी गादी बि आबाद ऐं जॾहिं आबाद थी बसि इहा ॻाल्हि ॿुधो त हुरनि जे ज़ुबान ते छा चओ सुभान अल्लाह मुर्शिद आयो मची वई भेजे पगारा थींदी वई मुर्शिद आयो मची वई भेजे पगारा थींदी वई थरन तरन में ला इलाहा इल्लल्लाह थरन तरन में ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जमात पढ़दी वई अॼु बि भिटुनि में उहे मौजूद आहिनि जेके असर जो उथी मुर्शिद जे हुक्म ते 4 तस्बीहूं क़ादरी सिलसिले जे ज़िक्र जो कंदा ही सही छटधणी बादशाह रज़ी अल्लाह ताला नो फरमायो त फ़कीर जॾहिं पाण में मिलंदा आहिनि मुरीद जॾहिं पाण में मिलंदा आहिनि जमायती जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त इहो ॾींहुं उन्हनि जे ख़ुशीअ जो ॾींहुं जंहिं ॾींहुं फ़कीर पाण में मिलंदा आहिनि गॾु थींदा आहिनि जमा थींदा आहिनि त इहो उन्हनि जे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे छो त जॾहिं गॾु थींदा आहिनि अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि नमाज़ पढ़ंदा आहिनि हिक ॿिए जे हाल खां वाक़िफ़ थींदा आहिनि ऐं हिक ॿिए खे ख़ैर ऐं हक़ जी तलक़ीन कंदा आहिनि ईसाईं जो पैगाम हूंदो हो 5 टाइम नमाज़ पढ़ो शरीयत इस्लाम जो हुकुम आहे फर्ज़ आहे 2 टाइम ज़िक्र कयो सिलसिले जो फर्ज़ आहे पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु कयो उन्हनि सां हुस्न अख़लाक़ सां पेश अचो ऐं इहा तालीम उहा हुई जेका ऐन मुहम्मदी तरीक़े जी तालीम हुज़ूर अलैहिस्सलाम को पुछो क़िबला या रसूल अल्लाह असांखे ॿुधा असीं कॾहिं महसूस कयूं मां कॾहिं महसूस कयां त मूं बुरो कमु कयो या कॾहिं महसूस कयां त मूं चङो कमु कयो पाण फरमायूं पंहिंजे पाड़े वारनि ॾे निहार जेकॾहिं पाड़े वारा चङो चवंदी माना तूं चङो आहे तुंहिंजो कमु चङो आहे जे पाड़े वारा तोखे ख़राब था चवनि पोइ माना तूं ख़राब कमु कयो आहे पाण खे ख़राब सम्झजां चङो उहो आहे जंहिंखे पंहिंजो पाड़ो चङो चवे की साईं छटधणी हर कचहरी में हर पाण ईद ते हर प्रोग्राम में हर ख़िताब में तलक़ीन जे करे फरमाईंदा वधि खां वधि नमाज़ ज़िक्र उन खां बाद में पाड़ो ऐं उहा ऐन उहा ई तालीम उहो ई तरीक़ो अल्हम्दुलिल्लाह मौजूदा पीर साईं पगारो बि असांखे फरमाया हदीस पाक हुज़ूर फरमायो अल ख़ल्क़ु अयालुल्लाह मख़लूक़ अल्लाह जो अयाल आहे जेको इन सां चङाई कंदो उनखे अल्लाह सां अल्लाह मोहब्बत फरमाईंदो इन ते मां इत्तिफ़ाक़ कयां थो अवां जी महिरबानी अवां तशरीफ़ वठी आया यार जिंदा सोबत पाकी जिंदा हूंदासूं इंशाअल्लाह ये मेरा का थींदा रहंदा अल्लाह ताला तव्हां सां सभिनि जो ख़ैर फरमाए दुरूद सलातो सलाम थींदो उन खां बाद में दुआ उन खां बाद में लंगर शरीफ बाद में थी वियो सलातो सलाम पढ़ो मुस्तफ़ा